दोस्तों किताबनि जे तारफ़ी सिलसिले के हवाले से हिन वक्त जो किताब मुझे हथन में मौजूद है उनजो नालो है नफ़ीस ख्वाब रेशमी ख्वाहिशूं। ही कहानी जो मजमू है जो सिंधी बोली के नाले वाले ऐं बर्क कहानीकार मोहतरम साईं बादल जमाली साहब जो है 2021 में पीकॉक पब्लिशर्स पारां छपजी पधरो थियल ही किताब जो 216 सिफ़न ते मुश्तमिल है। इन किताब जो बैक टाइटल लिखो है सिंधी बोली के खूबसूरत शायर मोहतरम साईं अमर सुल्तान खोसे साहब जन। इन जे बैक टाइटल ते साईं बादल जमाली साहब जन जी खूबसूरत तस्वीर पण मौजूद है। इदारे पारां डॉक्टर आफ्ताब अबरे साहब इन में नोट लिखो है, पंहिंजे पारां बादल जमाली साहब लिखो है। बादल एक तजुर्बेकार कहानीकार ग़ुलाम नबी मुग़ल जो इन में कमेंट शामिल है। ग़ुलाम नबी मुग़ल साहब जो भी सिंधी कहानी पढ़ंदड़नि जे लाइ को नालो है वो तमाम बड़ी अहमियत रखंदड़ है। सिंधी कहानी जो जदीद हवालो बादल जमाली डॉक्टर शेर मेहरानी जो असो सिंधी बोली जो नौजवान मुहक़िक़ है, कराची यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर है सिंधी जो उन इन किताब जो महाग लिखो है। मोहम्मद अली पठान जो इन में रायो शामिल है। उमरियूं माला माल कंदड़ किताब जे सिरे हेठि मुख़्तसर राय मोहतरम साईं अयाज़ गुल साहब जी भी इन में शामिल है। मां के ॿुधाईंदो हलां त हिन किताब में जेके शामिल कहानियूं आहिनि उन में अमा वॾी, अरॾायूं इश्क जूं, पिरीअ जी पघार, पुलसरात जो सफ़र, मिठल हलियो मेले ते, पलांद, नफ़ीस ख्वाब, रेशमी ख्वाहिशूं, अहिड़ी रीति कुछ ॿियूं कहानियूं भी इन में शामिल आहिनि। सिंधी कहानी से जेके प्यार कंदड़ दोस्त आहिनि उन्हनि जी लाइब्रेरी में ही हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत ऐं अहम इज़ाफ़ो हूंदो। मां हिन किताब छपजण ते पीकॉक पब्लिशर्स जे सरवाण मोहतरम साईं डॉक्टर आफ्ताब अबरे साहब ऐं मोहतरम साईं बादल जमाली साहब के दिल के गहराइनि सां वाधायूं पेश कयां थो।